ते खणी थो तो उस्ताद हिन में 1.5 लख उस्तादनि मां 1 लख 3 उस्ताद जेके 3000 उस्ताद न आयल आहिनि 3000 माण्हू सिर्फ़ु आयल आहिनि वरी हुन में तूं थो चवीं नवां उस्ताद मेरिट वारा उहे असां टेस्ट में आंदा जेके टेस्ट में कोन आया उहे न आयल आहिनि त वरी तूं चवीं थो त ही क्लर्क जेके आहिनि उन्हनि एसटीआर में ग़लति पॉलिसी असांखे ॾेई छॾी ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थो करियां जॾहिं हू दावो कनि वरी तूं थो चवीं त ही सभु ब्यूरोक्रेट वाइसराय बणिया वेठा आहिनि सभिनी शयुनि में सरदार शाह तूं एतराफ़ कंदो अची त तूं नाहिल वज़ीर आहीं नाहिल तरीन वज़ीर आहीं क़बूल करींदो जेको पाण क़बूल थो करे त नाहिल आहियां महिरबानी इन में तुंहिंजी थिए तो खुदा के वास्ते तैलीम उस्ताद कौम के बच्चन की जान छॾ ऐं तैलीम खातो छॾ ॿिए पासे वञ तुंहिंजे लाइ बहितरीन वज़ारत जेका आहे उहा ड्रामनि ऐं फिल्मनि ऐं अदाकारनि वारी हूंदी तूं वञी उन वज़ारत में वेह सिंध जो उस्ताद पंहिंजे सभिनी कमियुनि ऐं कोताहियुनि जे बावजूद सिंध जो उस्ताद तैलीमी इदारा तव्हांजा न टीओ हलाईंदा न डीओ हलाईंदा न डायरेक्टर हलाए थो सेक्रेटरी हलाए थो न मिनिस्टर साहब तूं हलाईंदो अॼु बि जेकॾहिं सिंध जी तालीम हले थी प्राइमरी खां ॿार हाई स्कूल ताईं पहुचे थो हाई स्कूल जो ॿार कॉलेज ताईं पहुचे थो कॉलेज जो ॿार यूनिवर्सिटी ताईं पहुचे थो IPA टेस्ट ते ॿार वेही कामयाब थिए थो 55 मार्कनि ते सिंध जे उस्ताद जी महिनत आहे हुनजी तालीम जो सफ़र आहे इन सॼी जदोजहद खे हिकिड़े लफ़्ज़ में तूं ईअं छुॾे छॾी इहा तुंहिंजी ज़ुबान क़ाबिल क़बूल कोन्हे ऐं असांजी ॿोली तो वांगुरु बदखिलानी वारी कोन्हे असांजी ॿोली हीअ आहे त नाहिल वज़ीर सरदार शाह तुंहिंजा तालीम खाते में सभु अमल ठॻीअ जो था तूं हर कंहिं सां वाइदा करे तूं जेके उन्हनि ॻाल्हियुनि सां फिरी थो वञी इन करे सिंध जो उस्ताद हाणे जेको जाॻियो आहे सिंध जो उस्ताद इन करे कोन थियो आहे तूं उस्तादनि में तफ़रीक़ पैदा करण जी कोशिशि थो करी तूं उस्तादनि में वेठनि जेके नाले में उस्ताद सजाइन था पर तुंहिंजी हंज में वेठल आहे ग़लति त तोखे ॿुधाइनि त तूं नए ऐं पुराणे उस्ताद जो रीगड हलाए उस्ताद जेको छड़ो छड़ कंदे खुलियल आहिनि तूं सिंध जो उस्ताद जॾहिं उस्ताद जी ॻाल्हि ईंदी जॾहिं उस्ताद भले उहे 50 उस्ताद छो न हुजनि असांजा नौजवान उस्ताद तंज़ीम खां अलावा जेकॾहिं कराची विया हूंदा उन्हनि जे मथां जॾहिं लठ लॻी हूंदी त असांजे उन ज़ईफ़ उस्ताद रिटायर उस्ताद खे उहो दर्द थियो हूंदो उन उतार पुकार कयो हूंदो त मज़बत कयूं था उस्ताद जे उस्ताद जा जज़्बा आहिनि जेके क़ौमूं पंहिंजे उस्ताद जी इज़त नथियूं कनि जेके क़ौमूं उस्ताद जी